वाहिद वसाईंस आहूं आलम जूं सुणी साहिब सारी सिंध ते बादल बरसाईंस मोकल थिए मींहं खे हिकु तिल्म तरसाईंस मिसरी मिलाईंस खंड वांगे खीर थी। अंगारो 27 मई 2025 जे काऊं जी अख कटंदड़ गर्मी में हाज़िर थिया आहियूं। प्रोग्राम धरती सारो धन खणी प्रोग्राम जो पेशकार आबिद सोलंगी, फनी सहकारी साथी आमिर अब्बास ऐं आऊं आहियां अवां जो मेज़बान नवाज़ चांडियो। आबादगर भरो इंतहाई शदीद गर्मी जे हिन टाणे जिते जिते असांजो ही मुसाफ़िर आवाज़ अवां महिरबान ॿुधंदड़नि ताईं पहुची रहियो आहे, उन्हनि सभिनी सोनवरननि साॻियड़नि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। आबादगर भरो ही ॾियारा जॾहिं असां वटि हैदराबाद समेत सॼी सिंध में लिंग साड़ींदड़ गर्मी पंहिंजे पूरे जोभन ऐं जवानी सां रंग ॾेखारे रही आहे, तॾहिं असां सभिनी खे ख़ासि एहतियात करण जी ज़रूरत आहे त जीअं असां पाण ऐं पंहिंजे गुलनि जहिड़नि मासूम ॿारनि खे गर्मी जे असरनि खां बचाए सघूं। जीअं आबादगर भारो कोशिशि करे पंहिंजे ॿनी ॿारे जो रोज़ वारो कमुकारु सुबुह सवेरे खां 10-11 बजे ताईं करियो ऐं शाम जो बि गर्मी जे घटिजण खां पोइ ई ॿनी जो कमुकारु करियो। गर्मी में हरू भरू घर खां ॿाहिरि न निकिरो, पर जे मजबूर निकिरणो पवे त पंहिंजो मथो कपिड़े सां ढके पोइ ॿाहिरि निकिरो। हल्का फुल्का ऐं सादा कपिड़ा पायो, पाणी जो वधि खां वधि इस्तेमालु करियो, लीमे जो शरबत ऐं थधियूं भाॼियूं इस्तेमालु करियो, घणी बर्फ़ वारियुनि शयुनि खां पासो करियो ऐं पंहिंजे ॿारनि खे बि बर्फ़ वारियुनि शयुनि जे इस्तेमाल खां बचायो। जीअं आबादगार भाइरो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे विजन खे साम्हूं रखंदे सिंध हुकूमत तरफ़ां आबादगारनि खे ख़ुसूसी रिलीफ फराहम कयो पियो वञे। उन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब, सूबाई वज़ीर ज़राअत सरदार मोहम्मद बख्श महर साहब, सेक्रेटरी ज़राअत मोहतरम सोहेल अहमद कुरैशी साहब ऐं डायरेक्टर जनरल ज़रई तोसी मोहतरम जनाब मुनीर अहमद जुमानी साहिब जी गॾियल कोशिशनि ऐं काविशनि सां सिंध जे आबादगारनि खे बेनज़ीर हारी कार्ड जारी कया पिया वञनि त जीअं सिंध जे आबादगारनि खे मौसमियाती तब्दीलियुनि जे करे पवंदड़ गैर मुतवक़ा बरसातनि, ॿोॾ, सोकड़े ऐं फ़सुल खे लॻंदड़ बीमारियुनि मां थींदड़ नुक़सान जे अज़ाले ऐं पोखी खां लाबारे ताईं मदद फराहम करे आबादगारनि खे ख़ुदि कफ़ील बणायो वञे। आबादगार भाइरो जीअं त तव्हां उन ॻाल्हि खां भली भत वाक़ुफ़ु आहियो त हिन वक़्तु मौसमियाती तब्दीलियुनि जे करे जिते सॼी दुनिया भोॻे रही आहे, उते असांजो मिठड़ो मुल्क पाकिस्तान ऐं सुहिणी सिंध पिणु तमामु घणो मुतासिर थी आहे। जीअं आबादगार भाइरो हिन सॼे वायुमंडल में जिते कुदरत तरफ़ां पंहिंजो निज़ाम क़ाइमु थियल आहे, जिते मुंद ते मींहुं वसनि, पोखूं पचनि, गर्मी सर्दी बहार पंहिंजे वक़्त ते अचनि, उन कुदरत जे निज़ाम में जॾहिं तव्हां ऐं असां सभु गॾिजी हथ चुरांद कंदासूं त पोइ नतीजो अॼु जी शदीद ऐं कहर जी गर्मी तव्हां ऐं असां सभिनी जे साम्हूं आहे। आबादगार भाइरो असां सिर्फ़ु कुझु साल पोइते वेंदासूं त असांखे ख़बर पवंदी त असांजा वाह ऐं शाखूं पाणी सां तार वहंदा हुआ, मुंदाइता ऐं न विसरंदड़ मींहुं वसंदा हुआ, हर तरफ़ सावा ऐं घाटा वण ऐं ॿेला हूंदा हुआ, वाहन ऐं शाखनि जे कपरनि ते वॾा वॾा टाली बबर ऐं निमनि जा वण हूंदा हुआ, वाहन जे कपरनि ते साई ख़ूबसूरत छबर विछायल हूंदी हुई ऐं शाम सुबुह बेलदार वाहन जे कपरनि ते छंडकारूं कंदा हुआ। वॾा वण ऐं अणखुट ॿेला हूंदा हुआ, पर अॼु उहो सभु ईअं थो नज़र अचे जीअं कंहिं शाइर चयो आहे त उहे वण ई विया, वथाण ई विया, न वण रहिया, न ॿेला रहिया, न वाहन ऐं शाखनि में पाणी जी ओज ऐं मौज रही, ऐं न ई उहे छंडकार कंदड़ बेलदार रहिया। जीअं आबादगार भाइरो जीअं चवणी आहे न त पाणी ज़िंदगी आहे, जेकॾहिं उन ज़िंदगी जी बहाली तव्हां हिकु भेरो ॿीहर चाहियो था त पोइ तव्हांखे वधि खां वधि वणकारी करणी पवंदी। वधि खां वधि वण पोखियो, गर्मी खां बचो ऐं पाणी जी फराहमी यकीनी बणायो। वण हूंदा त बरसातूं बि वसंदियूं, पाणी बि हूंदो ऐं असांजा फ़सुल ऐं नसुल सरसब्ज़ ऐं ख़ुशहाल हूंदा। आबादगार भाइरो बेनज़ीर हारी कार्ड जे हवाले सां तव्हांखे गुफ़्तगू प्रोग्राम जे शुरू में ॿुधाए रहियासीं त हिन वक़्तु ज़राअत खाते हुकूमत सिंध जे तरफ़ां ऑनलाइन रजिस्ट्रेशन वारे अमल सां गॾोगॾु ज़रई कारकुन घर घर वञी सिंध जे आबादगारनि जा फार्म भरे रहिया आहिनि। उन फार्म जे लाइ तव्हां पंहिंजो पासपोर्ट साइज़ फ़ोटू, शनाख़ती कार्ड जी कापी ऐं 7 फार्म जी असुलु कापी पाण सां गॾु मौजूदु रखो ऐं ज़रई कारकुननि सां वधि खां वधि ताउन करे पंहिंजो ऐं पंहिंजे ओड़े पाड़े वारनि आबादगारनि जो बेनज़ीर हारी कार्ड जे लाइ फार्म भरायो। जीअं साथियो अॼु असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि असांजे ज़रई प्रोग्रामनि जा इंचार्ज मोहतरम साईं फ़हीम अहमद कुरैशी साहब। साईं फ़हीम अहमद कुरैशी साहब, तव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। महिरबानी साईं तव्हांजी नवाज़ साहब। तव्हां जी आबादगार भाइरो, असां साईं फ़हीम अहमद कुरैशी साहब सां अॼु गुफ़्तगू कंदासूं कपाह जे फ़सुल जे हवाले सां, छाकाणि त हिन वक़्तु कपाह असां वटि जेका आहे त पोखिजी चुकी आहे, किथे पोखिजे पई, किथे त जेको आहे सो
वणनि जा जेके फ़सुल आहिनि उते गुल ऐं गोगड़ा बि अची चुका आहिनि। त जी साईं फ़हीम अहमद कुरैशी साहिबु, तव्हां वणनि या कपह जे फ़सुल जे हवाले सां असांजे आबादकारनि खे कहिड़ी ॼाण ॾींदव? जी साईं, महिरबानी तव्हांजी। साईं, दोस्तनि खे पहिरीं बि असां अर्ज़ु करे चुका आहियूं, अॼु वरी अव्हां जे प्रोग्राम जे ज़रिए दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं त वणनि जी या हर फ़सुल जी वाध वीध जेका आहे जेकॾहिं मुनासिबु थींदी त उहो बहितरु आहे, पर जेकॾहिं वाध वीध ज़रूरत खां वधीक थी वञे त उहे फ़सुल असांखे फ़ाइदे ॾियण जे बजाए असांखे नुक़सानु ॾियनि था। मिसाल तौरु जीअं ॿूटे जी मुसलसल वाध ऐं माल खणणु यानी बहितरु आहे। जेकॾहिं ॿूटो मुसलसल वाध कंदो रहंदो त उन ॿूटे ते फर थींदा, मेवो थींदो, नवां पन निकिरंदा, इहो तमामु बहितरीनु अमल आहे। पर जेकॾहिं उहो साॻियो ॿूटो वधीक वाध वीच ॾांहुं हलियो वञे थो त पोइ उहो पंहिंजा पननि ऐं गोगड़नि ठाहिण बदिरां सॼी उन जी तवानाई उन जी काठियुनि ते लॻी थी वञे, जंहिंजे करे उनजो थुड़ जेको आहे सो मज़बूत ऐं डिघो थी थो वञे। नतीजे में उहो प्रॉपर माल जेको असां चाहियूं था या गोगड़ा चाहियूं था उहो नथो थिए। तंहिंजे करे असांजे आबादकारनि खां कुझु ग़लतियूं थी वञनि। हिकु त ज़रूरत खां वधीक असां उनखे पाणी था ॾियूं, ॿियो त ज़रूरत खां वधीक जेकॾहिं असां उनखे फर्टिलाइज़र, भाण या खाद खुराक ॾींदासीं त इन्हनि सभिनी शयुनि जो असरु पवंदो, जंहिंजे नतीजे में असांजा ॿूटा जेके आहिनि उहे पंहिंजी वाध वीच ॾांहुं वधीक ज़ोर रखंदा। ऐं असांखे घुर्बल जेका हुई असांजो कमु ते ऐं असांखे घुर्ज हुई त असांखे वधि खां वधि गोगड़ा लॻनि, जीअं गोगड़ा वधीक लॻंदा त असांखे कपह वधीक हासिलु थींदी। पर जेकॾहिं असां उनखे भाण वधीक ॾिनो, इन में सां रुॻो भाण जी ॻाल्हि कान्हे, पर कुझु ग़लतियूं असांखां ॿियूं बि थी वञनि। जेकॾहिं असां ज़रूरत खां वधीक ज़मीन खे हर ॾियूं था, ज़मीन खे इलाही नरम करियूं था, त उन सां बि थिए छा थो त उन सां ॿूटो जी जेका गैर ज़रूरी वाध वीच थिए थी। जॾहिं गैर ज़रूरी वाध वीच थिए थी त पोइ उहो असांजो जेको आहे घुर्बल मिक़दारु ख़तमु। ॿियो वरी ईअं थो थिए जेकॾहिं असां पंहिंजे ॿूटे खे हद खां वधीक ॾिनो ग़िज़ा या खुराक ॾिनीसीं त ॿूटे जो जॾहिं कदु डिघो थी वेंदो, हेठियूं जेके उन में गोगड़ा लॻंदा हुआ उहे छणी वेंदा, जॾहिं मथे वेंदो त मथे गोगड़ा कढंदो। ऐं मथियूं जेके टारियूं या शाखूं जेके उहे कमज़ोर हूंदियूं आहिनि, जॾहिं उन्हनि कमज़ोर शाखुनि ते टारियूं तेॾीमहिल गोगड़ा लॻंदा या माल लॻंदो त ॿूटा वरी असांजा झुकी हेठि किरी था पवनि। तंहिंजे करे असांखे सम्झणु घुरिजे त ॿूटे खे मुनासिबु, जेकॾहिं असां ॿूटे खे मुनासिबु वाध वीच करायूं था त उन में जेका ॻंढि ठहे थी उहो ॻंढि जो ॿी ॻंढि जो मुफ़ासिलो मुनासिबु रहे थो। इन ॿिन्ही ॻंढियुनि जे विच में नंढियूं शाखूं निकिरनि थियूं, नंढियूं शाखूं जॾहिं निकिरंदियूं पोइ अॻिते हली उन्हनि ते माल ईंदो। तंहिंजे करे असांखे या आबादकारनि खे कोशिशि करणु घुरिजे त इन तरफ़ ध्यानु, ख़ासि करे थोरा जूं हेठियूं जेके सत या ॻंढियूं थियनि थियूं उहे जेके आहिनि से बहितरीनु हुजनि थियूं, पर उनखां पोइ जॾहिं अॻिते वञे थो ॿूटो असांजो सफ़ा, त पोइ अहिड़ो छटो हणे थो जंहिंसां हेठां सनो थो हुजे, मथां वेकर थी वञे। जॾहिं मथां वेकर थी वञे त हू किरी पए थो। तंहिंजे करे ख़ासि करे असांजे आबादकारनि खे इहा बि ख़्यालु करणु खपे त जेॾी महिल हू ॿूटो 6 इंचनि जो थी वञे त उन महिल उनजी जेका आहे छिडाई कनि। त हाणे उहो वक़्तु बि अहिड़ो मुनासिबु हो जेकॾहिं असां 6 इंचनि जो ॿूटो थियो ऐं छिडाई न कई हूंदी त उनजो बि अॻिते हली असांखे नुक़सानु थींदो। उन सां थींदो ईअं जॾहिं असांजा ॿूटा घाटा थी वेंदा, उन्हनि जो पाण में छट जेको आहे हिक ॿिए में मिली वेंदो, शाख शाख ते चढ़ी वेंदी, त उन में उस कोन लॻनि। जॾहिं उस ऐं हवा जो गुज़र न थींदो त उन ते बि नुक़सानु इहो थींदो असांजा ॿूटा माल घटि खणंदा, या जेके गोगड़ा ठही विया हूंदा उन्हनि गोगड़नि में पिणु घिम अची वेंदी ऐं फंगस अची वेंदो, जंहिंजे करे छा आहे नुक़सानु थी वेंदो। तंहिंजे करे असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ॾांहुं ख़्यालु करणु घुरिजे त मुनासिबु हिकु विछोटी रखिजो। सिफ़ारिश थियल जिन्सूं जंहिंमहिल असां पोखियूं था त अहिड़ियूं सिफ़ारिश थियल जिन्सूं पोखियूं जेके तव्हांजे इलाइक़े सां मुनासिबत रखंदियूं आहिनि। ऐं ख़ासि करे फ़सुल जी गैर मामूली वाध सबबु ॿूटे जो छट वधी वञे थो ऐं हिक ॿिए सां ॿूटनि जो छट मिली वञे थो, त इन ॻाल्हि खे ॾिसनि त जेकॾहिं छट मिली वियो ओड़ू पाण में त पोइ उन में हवा न लॻंदी। अक्सर करे अहिड़नि हंधनि ते असां फंगस वारियूं बीमारियूं पिणु ॾिठियूं या रिकॉर्ड कयूं। तंहिंजे करे कोशिशि इहा करणु घुरिजे त असां जॾहिं ॿूटनि जो 6 इंचनि जा थियनि त उनजो जेका असां छिडाई करियूं। जॾहिं छिडाई बहितर नमूने सां थींदी त यकीन रखो अव्हांजो ख़्यालु इहो हूंदो त भई ॿूटा घटि थींदा त फर घटि लॻंदा। दोस्तो ईअं कोन्हे, असांखे फ़ी एकड़ जेको आहे ॿूटनि जो तइदादु पूरो रखणु घुरिजे। ईअं बि न त काफ़ी छिडा हुजनि, असां वटि मुनासिबु जेको हूंदो आहे सो 6 इंच ऐं 9 इंच 12 इंच, पर कोशिशि करे 6 या 9 इंचनि ते जेके आबादकार डिस्टेंस रखनि था ऐं मुफ़ासिलो उन्हनि जी पैदावार वधे थी। हाणे अॻियां हलूं था ॿियूं कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं, मिसाल तौरु जेकॾहिं असां छिडाई में देरि कई
त छिडाई में देरि करण सां छा थींदो त जीअं ॿूटा जल्दी फर झलींदा उहे शाखूं कोन निकिरी सघंदियूं, पर जेकॾहिं असां छिडाई टाइम ते कई त जल्दी शाखूं कढंदो ऐं शाखूं कढण सां उन्हनि में फर वधीक ईंदो। इहो असांखे फ़ाइदो थियो। ॿियो फ़ाइदो छा थियो त शुरूआती उमिरि में ॿूटे जे कंहिं क़िस्म जो दबाव न थियणु, इहो ख़ासि ख़्यालु करणु खपे त जंहिंमहिल असांजो ॿूटो छिडो हूंदो त उन ते दबाव कोन ईंदो, पर जेकॾहिं ॿूटा पाण में ॿूटो ॿूटे ते चढ़ियल थो हुजे, हिक ॿिए जे मथां वेझो थो हुजे त उन में स्ट्रेस या दबाव अचे थो। स्ट्रेस या दबाव हुजण जे करे उन में जेका फ्रूट खणण जी या गोगड़ण ठाहिण जी सलाहियत आहे उहा घटिजी थी वञे। अच्छा, बिना ज़रूरत पाणी बि न ॾियणु घुरिजे, छाकाणि त जॾहिं असां पाणी हल्को ॾियूं था जेको 6 कलाकनि में ज़मीन में चुही वञे इहो बहितरु आहे, पर जेकॾहिं असां अहिड़ो पाणी ॾियूं था जेको 6 कलाकनि ताईं ज़मीन में बीठो रहे थो या उन खां पोइ बीठो आहे आस्ते आस्ते हेठि नथो वञे, त उन सां छा थो थिए जो ॿूटे खे फ़ाइदे जे बदिरां नुक़सानु थिए थो। ख़ासि करे हिते ॻाल्हि इहा बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बारिश वग़ैरह ख़ुदा करे जिन इलाइक़नि में जेकॾहिं फ़सुलनि में बारिश थी पइजी वञे त उन्हनि बारिशनि खे जो पाणी खे 6 कलाकनि जे अंदरि निकाल कजे। जेकॾहिं 6 खां वधीक कलाक असां पंहिंजे ख़ासि करे वणनि में रखूं था त वणनि खे नुक़सानु थिए थो। ॿियो, नाइट्रोजन वारा भाण आहिनि उनजो सोचे सम्झे इस्तेमालु करियूं, छाकाणि जे घुर्ज खां वधीक असां नाइट्रोजन जो वारो भाण इस्तेमालु था करियूं त ॿूटो सावक वधीक करे थो। जॾहिं सावक वधीक करे थो त उन ते वरी जीत जहिड़ा अची था वञनि, इहो असांखे ख़्यालु करिणो पवंदो। ऐं जीतनि कीअं जे हमले खां फ़सुल खे महफ़ूज़ रखणु घुरिजे, जंहिं लाइ असांजा फील्ड असिस्टेंट हर तालुके में, हर सर्किल में, हर ज़िले में मौजूदु आहिनि। तव्हां उन्हनि सां लह विचण में अचो, असांजे एग्रीकल्चर ऑफिसरनि सां मुलाक़ात करियो, उन्हनि खे पंहिंजा मसइला ॿुधायो या पंहिंजी ज़मीन घुमायो। उन सां छा थींदो, उहे अव्हांजी ज़मीन खे ॾिसंदा ऐं उन में का मसइलो हूंदो त अव्हांखे ॿुधाईंदा। इन सां अव्हांखे फ़ाइदो आहे ऐं मुल्की मैशियत खे फ़ाइदो आहे। ॿियो जिथे दोस्तनि असां पाणी जेको आहे असांजे ॿूटनि खे असां चवंदा आहियूं त ज़रूरत मुताबिक़ ॾियणु घुरिजे, पर जीअं हींअर साल त तव्हां ॾिसो पिया त अॼुकल्ह शदीद गर्मी आहे, गर्मीअ जे करे पोइ असांखे घुरिजे त ॿूटनि खे हल्को पर तकिड़ो पाणी ॾियूं। मिसाल तौर जे करे असां 15 ॾींहंनि जो वक़फ़ो रखियो आहे ऐं शदीद गर्मी आहे त पोइ उन 15 ॾींहंनि जे वक़फ़े जे बदिरां असां हिनखे हफ़्ते में अची वञूं, पर पोइ हल्को हल्को पाणी ॾियूं। जेकॾहिं हल्को हल्को पाणी ॾींदासीं ऐं तकिड़ो ॾींदासीं त उन सां ॿूटे जी जेका असां वाध वीज बहितरु थींदी। त इहे कुझु चंद ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जेके असांजा आबादगार हींअर हीउ टाइम आहे वणनि जो ऐं उन ते गौर कनि ऐं उन्हनि खे ॾिसनि, या वरी ॾिसनि त जिथे जीतनि या जड़नि जो आहे त ऐं उहे जेके आहिनि से हद खां वधी विया आहिनि या मुआशी नुक़सान वारी हद ते पहुची विया आहिनि पोइ त उन जो तदारक कनि। पर जेकॾहिं अव्हां ॾिसो था तव्हांजी फील्ड में या ॿनीअ में हींअर असांजा जेके हारी दोस्त जीत आहिनि, जीअं टिंडड़ियूं आहिनि या ॾेंबू आहिनि, भंभोरियूं आहिनि, या असांजी ज़िगज़ैग बीटेल आहे, या वरवकड़ वारी टिंडड़ी आहे, या कारो टिंडड़ आहे, इहे जेके मौजूदु आहिनि त पोइ अव्हांखे घबराइण जी ज़रूरत कान्हे। जेके हल्का असांजा जीत आया हूंदा उनखे कंट्रोल करे वेंदा। पर अव्हां ॾिसो त जेकॾहिं जीत जेके आहिनि हद खां वधी विया आहिनि ऐं उन्हनि में को हारी दोस्त जीत बि नज़र नथो अचे त पोइ तव्हां ज़रई ज़हरनि जो इस्तेमालु करे सघो था। हिते वरी ग़लती इहा थींदी त असां ज़रई ज़हर जे मशवरे जे लाइ जेको आहे सो कंहिं दुकानदार या कंहिं डीलर खां पुछंदा आहियूं। दोस्तो, दुकानदार या डीलर त उहो त चाहींदो त उनजो ज़रई ज़हर जेको आहे सो विकामे, तंहिंजे करे कोशिशि करे अव्हां माशाल्लाह पाण बि ॼाणू हूंदव, न त कंहिं ॼाणू माण्हूअ जी सलाह वठो, न त असांजे एग्रीकल्चर ऑफिसर आहिनि उन सां राब्तो करियो या असांजी हेल्पलाइन ते कॉल करे अव्हां उनखे पंहिंजो मसइलो ॿुधायो, या वाक़ई अव्हां सम्झो था त एतिरो जीत आहे जेको मुआशी हद ताईं पहुची आहे पोइ उनखे तव्हां ज़रई ज़हरनि जो इस्तेमालु करियो। अच्छा, ज़रई ज़हरनि में बि असांखे ग़लती थी वञे, असां कोशिशि करे नॉन सिलेक्टिव पेस्टिसाइड जो इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल तौरु फ़सुल में जीत हिकिड़ा आहिनि ऐं ज़रई ज़हर ॿियो पियो इस्तेमालु थिए त उन सां नुक़सानु थींदो। तंहिं करे कोशिशि करे इहा अहिड़ी चूंड करियो त जेको जीत आहे रस चूसण वारो आहे, अछी मख आहे, मैलो आहे, थिरो आहे, त उन हिसाब सां असांखे ज़रई ज़हर जी चूंड करणु घुरिजे। वॾी महिरबानी साईं फ़हीम अहमद कुरैशी साहिबु इंतिहाई बहितरीनु ॼाण ॾिनी आहे तव्हां असांजे आबादगार भाइरनि खे। आबादगार भाइरो, इन ते असांजो अॼु जो प्रोग्राम धरती सारो धन पूजाणी ते पहुची रहियो आहे। इजाज़त ॾींदा प्रोग्राम जे पेशकार आबिद सोलंगी, फ़नी सहकारी साथी आमिर अब्बास ऐं पंहिंजे मेज़बान नवाज़ चांडियो खे। हिन वक़्तु असांजे स्टूडियो जे घड़ियुनि में ॾींहं जा 4 थियण वारा आहिनि। ठीकु 4 वॻे अव्हां रेडियो पाकिस्तान तां ॾेही परॾेही ख़बरूं ॿुधी सघंदा। ख़बरनि जे लाइ कुझु घड़ियूं इंतज़ारु फ़रमाईंदा।